पढ़ंदे रब तुंहिंजा कर्ज दर्द लाहे छॾींदो। ॿुधायां अल्लाहुम्मा अग़निनी बिहलालिका अन हरामिका व अग़निनी बिफदलिका अम्मन सिवाक। लफ्ज़ ही थोड़ा अल्लाहुम्मा अग़निनी बिहलालिका अन हरामिका व अग़निनी बिफदलिका अम्मन सिवाक। साईं फरमाइनि था इहे कलमा जेको बि पढ़ंदो भली जबलनि जेॾो कर्ज़ हुजेसि रब उन जा कर्ज़ लाहे छॾींदो। ओ मुंहिंजा दा जे परेशान आहीं, जे कर्ज़ी आहीं, जे दर्दमंद आहीं त अञा बि हिकिड़ो नुस्ख़ो ॿियो बि आहे जेको मुंहिंजो पंहिंजो आज़मायल आहे। मां इन स्टेज मोहम्मदी ते कसम सां थो चवां त मूंखे हिकिड़े बुज़ुर्ग खां उहो वज़ीफ़ो मिलियो। इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो हैदराबाद में मां हुजां ऐं उहो दौर हो जॾहिं सिंधी मुहाजिर जा झेड़ा हलनि पिया, सिंधियुनि खे ॻोल्हे ॻोल्हे पिया मारनि। ऐं फायरिंग चौधारी हली। मुझे दिल के धड़क भी कोन हुई। हबीबन करीमन फरमायो आ त तौबह सूरत जूं आखिरी आयतूं फइन तवल्लो फकुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। ये 11 भेरा सुबह जो 11 भेरा शाम जो पढ़े जमीन आसमान जे आफतुन शामतुन मुसीबतुन दुश्मनन का कर्जन का दर्दन का बीमारियुन का अल्लाह जे अमानत जमानत हिफाजत में अची वेंदी। तौबा सूरत जे सूरत में बिस्मिल्लाह कोने मुंड में उन जी सफ़ा आखिरी जा जे लिखे लफ्ज़ आहिनि न फ़इन तवल्लो फ़कुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम। ये 11 भेरा पढ़। जे दुश्मनियूं थई भली तुंहिंजे खिलाफ बंदूकूं खयूं मोर्चा हयूं वेठा हुजनि तुंहिंजे वार खे विंगो न कंदा छो त अल्लाह तुंहिंजो मुहाफ़िज़ आहे। सर में पखी हिकड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रख त सर में घुमे सरो। ओ मुजाज़ीद भा जे अल्लाह के याद कने जे मदीने वारे साईं जे दर जी गुलामी कने जे मौला अली वारे तरीके ते हलने त तुंहिंजा दुख डोजरा कर्ज दर्द परेशानियूं सब मुंहिंजो रब लाहे छॾींदो। चो सल्लल्लाहु अलैहि कया सल्लल्लाहु अलैहि कया ओ पाणे पूरा थींदा तुंहिंजा सांग सबब कहो तसंदी रखो तांग तलब पाणे पूरा थींदा तुंहिंजा सांग सबब कहो तसंदी। रब के याद कर महबूब जी सुन्नत ते अमल कर मदीने वारे साईं जे तरीके ते हल अदा दुनिया आखिरत जा दुख डोजरा रब लाहे छॾींदी। हज़रत मियां महमूद साईं रहमतुल्लाह अलैह बोडन लखरन वारा हिकिड़ो माण्हू आयो चई तावीज़ लिखी ॾियो ज़ाल नथी ठहे। बुज़ुर्ग चयो वाह पेन पनो खणी ॾियो तावीज़ लिखी ॾियां। तावीज़ लिखण लॻा उन माण्हू को पुछो अबा निमाज़ पढ़ंदो चई नथी निमाज़ कोन पढ़ंदो पनो पेन खणी रखियो तावीज़ न लिखंदुसि। अड़े साईं के भला तावीज़ चए बाबा न लिखंदुसि। अड़े साईं तावीज़ लिखी ॾियो चए तूं अलाह सां नथो ठहीं ज़ाल कीअं ठहंदी तोसां। निमाज़ नथो पढ़ी तूं अलाह सां नथो ठहीं ज़ाल कीअं तोसां ठहंदी। तूं वञ निमाज़ पढ़ ज़ाल पाणे तोसां ठही वेंदी। ओ मुंहिंजा दा रब जो दर छॾींदे पुट न ठहंदी घर जा भाती नथा ठहनि घर घर जे अंदरि छेड़ो आ सबब इहो आ जो तो हुसैन जे नाने जो दीन छॾे ॾिनो महबूब जी सुन्नत ऐं शरीयत खे छॾे ॾिनी जंहिं दीन जे लाइ मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं पंहिंजे
मैं जिस्म मुबारक जो खून कुर्बान पे कयो जे दीन जे लाए करबला जे मैदान में मुझे महबूब जे बचड़न जा सिर पे कुर्बान थिया। अली असगर जेड़ा गुलाब जा गुलड़ा इन दीन जे मथा कुर्बान पिया थियन। अली अकबर जेड़ा शहजादा इन दीन जे मथा कुर्बान पिया थियन। ओ मुसलमान उन दीन खां तू केतिरो परे थी वियो ही कुछ त कनिमल गौर करिया। बिन जा ऐब खोलण सोला हिन बिन के चईंदो फलाणो हीअं फलाणो पर केॾी महिल पाण खे ॾिस तो पंहिंजी ज़िंदगी कहिड़नि कमनि में गुज़ारे छॾी। मुझे सुने इमाम हुसैन मैदान करबला में तीरन तलवारुन जे विच में भी नमाज पढ़ी कुरान पढ़ियो नबी जे बचड़न। मुझा दोस्तों उन सिर कुर्बान थी वियो तब कुरान पढ़ंदा विया नमाज पढ़ंदा विया। कूफे में अज बुआ मस्जिद आहे जो नालो आहे हन्नान मस्जिद। हन्नाना हन्नाना जी माना है दाहू कंदड़। मुझा दोस्तों जने हजरत इमाम हुसैन के शहीद कयूं उन जो सिर मुबारक कटे उन जमीन जे टुकरी ते रखियूं उहा जमीन रोण लगी हुई। इमाम अली मकाम जे रत मुबारक ते उन जमीन रड़ियूं कयूं। अज उते मस्जिद ठहियल आहे जे मस्जिद जो नालो आहे रड़ियुन करण वारी जाइ। वो जेमल इमाम हुसैन जे सिर मुबारक के खोली बिन यजीद खणी पंहिंजे घर तो अचे ज़ाल पुछुस छा आंदो थई जे एड़ो खजानो आंदो थम जो सुभाणे कूफे जो गवर्नर इब्न ज़ियाद मुखे सोन चांदी सां ठाहे छॾींदो। जे आंदो छा थई खोल त सही ॾेखार त सही। चई हिन कपड़े में फातिमतु ज़हरा जे बच्चे जो सिर खणी आयो आया नबी जे कुलनि जे सवार इमाम हुसैन जो सिर जेमल माई जी नज़र सिर मुबारक ते पई। अल्लाह दरबार सदी मूसाणी ते जेकी साइल आयल आहिनि उन सभिनी जो मुरादूं पूरियूं कर। या अल्लाह सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके राज़ी थी कुरान के पढ़ण ऐं अमल करण जी तौफीक ॾे। नबी जे अहल बैतन जी सच्ची मोहब्बत ऐं उन्हनि जे तरीक़े ते हलण जी सभिनी खे तौफीक। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लु अला नबीना मुहम्मद व आलिहि।